साह में आ सिंध आ साह असांजी सिंधड़ी पुटासी तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तो सां असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रहंदी ते क़ौमी ज़बा मुंहिंजा धरतीअ जा वारसो जे सिंध जे साईं जीएम सैयद जे शहीद बशीर खान कुरैशी अॼु मां जॾहिं घरां निकितुसि सॼी कराची खां घुमंदो त मूं चयो त मां तासुब परस्त डॉक्टर शाहिद मसूद जो शुक्रियो अदा करियां उन जा लख थोरा जो हुन असांजी सकावत ते चथर कई ऐं जियो मीडिया ते हुन सिंधियनि खिलाफ जेका बकवास कई उन जे नतीजे में अॼु सॼी सिंध पर सिंध जी दिल कराची जे हिन कुंड कुर्छ में असां पंहिंजी सकावती ईद मल्हाए रहिया आहियूं पर सभ खां वॾी ॻाल्हि अॼु सॼी दुनिया में दुबई खां वेंदे इन अरब जे सभिनी मुल्कनि में बर्तानिया में इंग्लैंड में लंडन उते पंहिंजो अमेरिका कैनेडा सॼी दुनिया में टोपी अजरक पाए असांजा सिंधी माण्हू पंहिंजो सकावती ईद मल्हाए झुमरियूं हणी रहिया आहिनि। मां तव्हां सभिनी खे लखे मुबारकूं ॾियां थो त ही जेको अॼु असांजो ॾींहुं आहे दिसंबर जी जेका पहिरियों आचार आहे उहो असां हर साल ईद मल्हाईंदा आहियूं असांजूं कई ईदूं आहिनि पर ही जेका शानदार ईद जेका असांखे कुदरत ॾिनी आहे ॾिसो तव्हांखे यादि हूंदो त को वक़्तु हो जो कराची में असांखे सिंधी माण्हू ॻोल्हण लाइ कोन मिलंदो पर अॼु सॼी कराची जे हर कुंड में हर जगह ते तव्हांखे ये कुहाड़ी वारा झंडा सिंधी टोपी ऐं अजरक मिलंदी। अॼु मुंहिंजे शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद कामयाब रही आहे मुंहिंजे रहबर सिंध साईं जीएम सैयद जी जदोजहद अॼु रंग लाथो आहे अॼु दुनिया खे असां इहो ॿुधाइण चाहियूं था त ही कराची सिंध आहे सिंधियनि जी आहे कंहिंजे पीउ जी जागीर न आहे 1-2 करण वारा मां तव्हांजी इजाजत सां बल्कि उर्दू में ॻाल्हाईंदुसि हमारे पास कोई तासुब नहीं है हम रहबर सिंध साईं जीएम सैयद के पैरोकार है हम शहीद बशीर खान की जद्दोजहद के अलमबरदार है हमने हमेशा मोहब्बत भाईचारे की बात की है लेकिन जब आप लोगों ने हमारे साथ तासुब किया 1-2 की बात की तो आज देखे आप लोगों के टुकड़े हो गए लेकिन हम मुत्तहद होकर आज कराची में लाखों की तादाद में कुल्हाड़ी वाला झंडा लेकर खड़े हुए हैं। यह है हमारी जदोजहद यह है हमारी शहीद बशीर खान कुरैशी की जदोजहद। हमारे खास करके मैं अपनी मीडिया सिंधी मीडिया वालों का शुक्रगुजार हूं जिन्होंने इस दिन को शहीद बशीर खान की जदोजहद को लाते हुए आज कामरान खान आप सूबों की बात कर रहे हो शाहिद मसूद के इस तहसबाना रवैये से सबक हासिल करो। हम आज उसके तहसबाना रवैये से मुत्तहद हो गए हैं। आप जब सूबों की बात कर रहे हो तो एमक्यूएम और ये खालिद मकबूल सिद्दीकी उन लोगों ने जब सिंध को तकसीम करने की बात की 1-2 की बात की आज एमक्यूएम वालों को आप ढूंढोगे नहीं मिलेंगे उनके टुकड़े हो गए लेकिन सिंध ये कुल्हाड़ी वाला झंडा लेके आज भी कराची में गली गली में आपके लालू खेत पे आपके नाजमाबाद में आपके पूरे कोने में ये कुल्हाड़ी वाला झंडा आपके दिल पे लहरा रहा है।